वेठा आहियूं हिते जिमखाना में। दोस्त वेठा आहिनि, कॾहिं कॾहिं हिते अचणु थिबो आहे, वॉक कबो आहे थोरो। सवेल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू आया हिते। कल्ह बि टियों ॾींहुं शायदि हिकिड़ी न्याणी मिली मूंखे हिते। असांजे दोस्त जी न्याणी हुई, मूं न सुञातोमांसि, उथी बीठी मिली मूंखे। चईं सर कहिड़ा हाल आहिनि, वीडियोज़ ॾिसंदा आहियूं तव्हांजूं, स्पीचिस, मोटिवेशन मिलंदी आहे। मूं चयोमांसि छा पई करी? चई सर मूं ग्रेजुएशन कई आहे, हाणे 4 मुल्कनि मां गॾियल प्रोग्राम में मास्टर्स पई कयां। इटली, फ्रांस ऐं शायदि जर्मनी, बेल्जियम। मूं चयोमांसि कीअं तूं वई आहीं? चए सर गूगल ते नौजवान ॻोल्हिनि था ॿियूं मुख़्तलिफ़ फज़ूल शयूं, मूं त सर्च कयो ऐं मुख़्तलिफ़ शयूं मिलियूं, स्कॉलरशिप्स, प्रोग्राम्स, ट्रेनिंग्स, सेमिनार्स, वर्कशॉप्स, कोर्सिस। हिकिड़ी मिली वई, पोइ हुनखे परस्यू कयूं ऐं थी वई एडमिशन। हिकिड़ो ॿियो नौजवान मिलियो, चई थाणे बुला खान जो आहियां, स्कॉलरशिप ॻोल्ही अथमि, US वञा पियो ऐं कुझु वक़्त खां पोइ नंढे भाउ खे बि घुराईंदुसि, भेण खे बि घुराईंदुसि। हिकिड़ो ॿियो नौजवान हींअर उथी वियो आहे, चई त पैसनि जो प्रॉब्लम हो, 2-3 हथ कया अथमि मिस्त्री कारीगर, उन्हनि जे ज़रिए नंढड़ो फर्नीचर ठाराए। पहिरीं नंढड़ो दुकानु खोले विकियमि, पोइ हाणे पंहिंजो नंढड़ो कारखानो हिकिड़ो लतीफ़ाबाद में, हिकिड़ो परेटाबाद में खोलियो अथमि। फर्नीचर जी मार्केटिंग कयमि, फर्नीचर पियो विकिणां। हिकिड़ो ॿियो माण्हू मिलियो, मुख़्तलिफ़ माण्हू। मूंखे माण्हुनि जी इन ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि, मूंखे ॻाल्हियूं ई 2 वणंदियूं आहिनि। हिकिड़ो त सियासत, इल्मु ऐं अदब जी ॻाल्हि कजे, इल्मु अदब पढ़णु, साइंस, ऐं उनखे सियासत में पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ इस्तेमालु करणु, इहा ॻाल्हि वणंदी आहे। ऐं ॿियो मूंखे वणंदो आहे त माण्हू नौकिरियुनि ऐं लीलणाइण ऐं मिनथू करण ऐं गीसियूं करण जे बदिरां माण्हू सरकारी नौकिरी ज़रूरु मिले, जे मिले त उहो पंहिंजो हक़ु आहे, उहा पढ़ाई कान्हे, पंहिंजे टैक्सिस मां आहे। पर ॿियो त माण्हू पंहिंजो नंढड़ो कारोबार करे। त हिकिड़ो ॿियो हमरा मिलियो, हुन ॿुधायो, चई मिस्री कुकड़ियूं वठी, उन्हनि जा चिक्स वठी